छोट ॻोठ जे 12 कुझु अमराइन खे बीहारे बि छॾियो आहे ऐं ॿिया कुझु अमरा वधाए बि छॾिया आहिनि। ॾींहं जो असांजे ॻोठ जे मथां अकबर खान हमले करण जी कॾहिं बि न सोचियो। अवागे सोट राति जो पहिरो वधाए छॾियो। राति जो जेकॾहिं केर बि हमलो करण अचे वो ज़िंदा हितां न वञे। सोट बंदोबस्तु कुझु अहिड़ो ई करे छॾियो आहे, पर अकबर खान जे माण्हुनि सां गॾु जाबर ज़रूरु ईंदो ऐं जाबर जो पहिरियों निशानो तव्हां हूंदो। जेकर वठां थी वञे न त सोट तव्हां ॿाहिरि न निकिरजो, असीं पाणे हुननि खे मुंहुं ॾेई वठंदासीं। सोट तूं छा थो चवे त दुश्मन ॻोठ जे मथां हमलो करे ऐं मां घर में लिकी विया? न सोट न। अवल त दुश्मन असांजे ॻोठ जे मथां हमले करण जी ग़लती न कंदो, ऐं जेकॾहिं दुश्मन इहा ग़लती कई त पोइ असां गॾिजी हुनखे जवाबु ॾींदासीं ऐं उन्हनि खे अहिड़ो सबक़ सेखारींदासीं, अहिड़ो त सबक़ सेखारींदासीं जो ॿीहर उहो असांजे मथां हमले करण जो ख्वाब में बि न सोचंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।